माण्हू खे हासिल थींदो आहे। अहिड़ियुनि हस्तियुनि मां हिकिड़ी हस्ती हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारी शरीफ़ वारा रहमतुल्लाह ताला अलैह थी गुज़रिया। साईं जिन जा लखे मुरीद आहिनि, पूरी सिंध में पूरे हिंद में लखे मुरीद। हर साल 9 ऐं 10 ज़िलहज ते साईं जिन जो उर्स मुबारक थींदो आहे। ज़ियाल हक़ वारे दौर में 1977 में ये बद मज़हब जेके आहिनि, जेके दरगाहनि जा मुखालिफ़ आहिनि, उन्हनि जॾहिं इतां फैज़ विराईंदे ॾिठो त केॾो फैज़ आहे, कीअं पिया माण्हू फैज़ याब थियनि, त उन्हनि खां बर्दाश्त कोन थियो। पोइ उन्हनि दरगाह जे बारे में कूड़ो प्रोपेगंडो कयो, मनफ़ी प्रोपेगंडो, कूड़। त छा थो थिए, हिते 9 ऐं 10 ज़िलहज चूंकि साईं जे उर्स मुबारक जा ॾियण आहिनि, हिते अबा हज थो कयो वञे। छा थो कयो वञे? छो त इन ते साईं जो उर्स मुबारक थींदो, लखे पांधीअड़ा अची साईं जे मज़ार मुबारक जी ज़ियारत कंदा। पोइ सभिनी इहो प्रोपेगंडो कयो बदमज़हबनि त हिते छा थो थिए, हज थो थिए। हालांकि उन्हनि जूं उन वक़्तु तस्दीक़ूं कयूं हुयूं त इहा ॻाल्हि कूड़ी आहे। चए हिते तवाफ़ बि थिए थो, सफ़ा मरवो बि डोड़जे थो, इहे सभु ॻाल्हियूं जेके हज में थींदियूं से हिते था कनि। पोइ उन्हनि जूं तहक़ीक़ूं थियूं, तस्दीक़ूं थियूं, लेकिन ॻाल्हि साबित कोन थी सघी। पर इन्हनि बद मज़हबनि जो को वॾो असरु रसूख़ हो मथे, लिहाज़ा 1977 में इन मज़ार मुबारक ते पाबंदी हणाए इन खे बंदि कराए छॾियो। उहा 1977 खां बंदि हुई, जेका हींअर 2020 में 21 में उहा पूरो वक़्तु ख़तमु थियो ऐं पाबंदी लथी। हाणे दरगाह आम ज़ाइरीन जे लाइ खोली वई आहे। लेकिन वरी बि उन्हनि जी जेका नस्ल आहे, जिन पहिरीं पाबंदियूं हणायूं हुयूं, उहा नस्ल वरी बि एक्टिव थी वई आहे ऐं वरी बि कूड़ा इल्ज़ाम लॻाए करे इन दरगाह खे दुबारा बंदि कराए माण्हुनि खे अल्लाह जे वलीअ जे फैज़ खां महरूम करण जी कोशिशि करे रही आहे। असां पहिरीं इक़दाम जी बि मुज़म्मत करियूं था त उहो ग़लति हो ऐं उनखे ग़लति बंदि कयो वियो हो। लेकिन हाणे जेको मनफ़ी प्रोपेगंडो कयो पियो वञे, उन जी बि असीं सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत करियूं था ऐं हुकूमत वक़्त खां मुतालबो करियूं था त अॻे त हुई मीडिया कान हुई, अॻे त एतिरो ज़ोर शोर कोन हो, माण्हू खे ख़बर चार कान पवंदी हुई। पर हाणे जेकॾहिं अमेरिका में का ॻाल्हि थी थिए त फौरी तौरु असांखे पंहिंजे हथ वारी मीडिया में ख़बर पइजी थी वञे। सो हाणे जो अवाम अहले सुन्नत अल्हम्दुलिल्लाह बेदार आहे। जेकॾहिं को अहिड़ो क़दम खयो वियो त सख़्तु भरपूर इन जी मुज़ाहमत थींदी। तमामु अहले सुन्नत वल जमात जा जेके अॻुवान आहिनि ऐं जेके जमातूं आहिनि, इहे सभु इन्हनि बद मज़हबनि जे इन प्रोपेगंडे जी मुखालफ़त करे रहिया आहिनि। ऐं असां तव्हां बि करियूं था, सभु हथु मथे खणी चओ, असां तव्हां बि इन ॻाल्हि जी भरपूर मुज़म्मत करियूं था त हुकूमत वक़्त खे असीं मुतनबे करियूं था त असांजे इन बुज़ुर्ग सिलसिले आलिया नक्शबंदिया जो बुज़ुर्ग आहे, जंहिंजी मज़ार ते तव्हां वञी वियो त अव्हांजा सीना इत्मिनान सां भरिजी वञनि, अव्हांजा सीना सुकून सां भरिजी वञनि। अवाम अहले सुन्नत जॾहिं उन मज़ार ते वञी उन बुज़ुर्ग जी ज़ियारत करे उते सुकून हासिल करणु चाहे थी ऐं इत्मिनान हासिल करणु चाहे थी, त उनखे वरी बि बदमज़हबनि जे इन मनफ़ी प्रोपेगंड जे करे जेकॾहिं बंदि कयो वियो त सख़्तु मां सख़्तु इन जी मुज़ाहमत थींदी। लिहाज़ा हुकूमत इन मामले जो नोटिस वठे ऐं इन्हनि जेके प्रोपेगंडा करे रहिया आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्तु क़ानूनी क़दम खणे। तव्हां त अवाम अहले सुन्नत में इन मामले में जेको इंतशार आहे उन इंतशार खे रोके सघिजे। पूरी सिंध फ़र्द फ़र्द, माण्हू माण्हू, बचो बचो, नंढो वॾो, सभु ताईं इहा ॻाल्हि पहुची वई आहे त दरगाह लोहारी शरीफ़ जेका खोली वई आहे उनखे जेका
कम अज़ कम 45 सालनि ताईं बंदि हुई, जेका हाणे खोली वई आहे, उनखे वरी बि बंदि करण जूं तयारियूं कयूं पियूं वञनि। लिहाज़ा हर माण्हू सुजाॻ आहे। इंशा अल्लाह जेकॾहिं इन तरफ़ को बि क़दम खयो वियो त इन जी सख़्तु मुज़म्मत बि करियूं था ऐं इन जी सख़्तु मुज़ाहिमत बि कंदासीं। अल्लाह तबारक व ताला असां तव्हांखे इन्हनि बुज़ुर्गान दीन जो फ़ैज़ हासिल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। इहो अहले सुन्नत जो वतीरो आहे जो उन्हनि खे फ़ैज़ मिले बि थो, ऐं जिन खे नथो मिले से इन जे ख़िलाफ़ु मनफ़ी प्रोपेगेंडा कनि था। असां हुकूमत सिंध खां मुतालबो करियूं था त बराए महिरबानी इन जे तरफ़ तवज्जो ॾिनी वञे ऐं इन्हनि बदमज़हबनि जे मनफ़ी प्रोपेगेंडे खे रोकियो वञे ऐं अवाम अहले सुन्नत जे अंदरि जेका तशवीश ऐं जेको इंतशार पैदा थियो आहे उनखे ख़तमु कयो वञे। अल्लाह ताला असांजी इन मामले में असांजो हामी ऐं मददगार आहे इंशा अल्लाह ताला।